वेलकम बैक नाज़रीन। खबरन शुरुआत कंदासीं। सुलसमा वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त मिनी बजट खां ध्यान हटाइण लाइ अपोज़िशन लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल ख़िलाफ़ सिंध में एहतजाज करे रही आहे। सईद गनी चयो त अपोज़िशन पारां अवाम खे बेवकूफ़ बणाइण जो सिलसिलो घणी देर ताईं न हलंदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त MQM लसानियत ते लही आई आहे। MQM चवे थी त कराची ते गैर मक़ामी माण्हुनि जो कब्ज़ो नामंज़ूर। छा सिंधी माण्हू कराची में गैर मक़ामी आहिनि? सूबाई वज़ीर सईद गनी चयो त मकानी इदारनि बाबति बिल ख़िलाफ़ एहतजाज लाइ माण्हुनि खे लालच ॾेई आंदो वियो। जमात इस्लामी लसानियत खे हवा ॾेई रही आहे। एहतजाज करणो आहे त पेट्रोल गैस ऐं महांगाई ख़िलाफ़ करियो। एहतजाज कंदड़ पंहिंजे नालाइकी लिकाइण लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। माण्हुनि जो ध्यानु हटाइण लाइ मकानी कानून जो ड्रामो कयो पियो वञे। वापारियुनि खां भत्तो वठण वारा चवनि था त खेनि मकानी कानून मंज़ूर नाहे।